जोही शहर में पीने जे पानी जो शदीद बहरान। चूनल नुमाइंदन पब्लिक हेल्थ खाते खिलाफ शहरिन कलीमुल्ला बबर, हमीद लुंड, अली नवाज लगारी ऐं ॿियनि जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे जोही दादू रोड ते निठण उस ते धरणो हयो। उन मौके ते रहवासियुनि मीडिया अॻियां दाहींदे इल्ज़ाम हयो त सदाईं पीपी जे नुमाइंदनि खे वोट ॾेई कामयाब करायो आहे। करोड़े रुपयनि जी लागत सां वाटर सप्लाई स्कीम जेका नाक़िस हुअण करे शहरी ॿिटे अज़ाब में मुब्तला आहिनि। उन्हनि चयो त म्यूनिसिपल कमेटी में करोड़े रुपयनि जी करप्शन सबबि जोही में पीअण जे पाणी समेत के बि बुनियादी सहूलियतूं नाहिनि। हुननि चयो त रोज़ानो पैसनि एवज़ पाणी भराइण ते मजबूर आहियूं। आख़िर में हुननि इख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त वाटर सप्लाई पीअण जो पाणी फ़रहाम करे मरण खां बचायो वञे। आकाश गाॾही, एक्सप्रेस न्यूज़, जोही।